बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों जी तो मूसां गॾु आहे सिंध जो हिकिड़ो बहितरीनु अदाकार एस भट्टी साहब उर्फ़ वल्लू व्याजी ऐं बहितरीनु अदाकार आहे। मश्करनि जे ॻोठ में कमु कयो आहे साईं ऐं बहितरीनु साईं मश्करा मोटी आहे जेको ड्रामो आहे उन में तव्हां अचो था न? बिल्कुलु मुंहिंजो किरदारु लिखियलु हुयो, मौलाना वासी साहब लिखायो बाक़ाइदा स्पेशली कैरेक्टर जी जी। पर अर्ज़ु इहो आहे त असां अदाकारनि खे मुंहिंजो कैरेक्टर बिल्कुलु मश्करा मोटी आया में लिखायो हुयो। मामा लालू बिल्कुलु सुठो हिकिड़ो किरदारु लिखायो हो स्पेशली। पर अर्ज़ु इहा त हिकु चैनल ते हिकिड़े अदाकार खे यसानियत जे हिसाब सां किरदारु न ॾिना वेंदा आहिनि, इन करे अलॻि अलॻि कैरेक्टर हूंदा आहिनि ऐं हिकिड़े ई ड्रामे में कमु करिणो पवंदो आहे। जी जी। इन करे मूंखे खोड़ीअ खे घुमरी में मूंखे उन ड्रामे में मोकिलियो हुयो। जी जी। इंशाल्लाह वरी क़िस्मत हूंदी त मश्करा मोटिया में मां कमु कंदुसि। जी जी बिल्कुलु। छो सिंध वासियुनि खे इंतज़ारु हूंदो त असां उनखे ॿुधायूं खोड़ी खे घुमरी में कहिड़े नाले सां कैरेक्टर आहे तव्हांजो? खोड़ीअ खे घुमरीअ में मुंहिंजो ॾाढो हिकिड़ो टिपिकल कैरेक्टर आहे। जी जी। कातन जे नाले सां हिकिड़ो ॾाढो शरारती माण्हू आहे, जहिड़ा कार फॾे जी जी माशाल्लाह माण्हू आहे, हूंदा न पोड़ा फॾे। जी जी हा तव्हांजा थियल आहिनि कैरेक्टर माशाल्लाह। शैतान टाइप माण्हू। जी जी। अहिड़ो ई हिकिड़ो किरदारु आहे। जी जी। मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं दोस्त ॾिसंदा त मज़ो ईंदनि, ॾिठो हूंदो उन्हनि खे ॾाढो लुत्फ़ आयो हूंदो। जी जी। हा बिल्कुलु साईं जो कैरेक्टर असां बि ॾिठो आहे। खोड़ी घुमरी में कुझु किस्तियूं हलियूं हुयूं ऐं विच ते रुकिजी वियो आहे। माशाल्लाह अञा स्टार्ट थींदो। बहितरीनु कैरेक्टर साईं निभायो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी बि थिए ऐं जेको ॾिसंदा उन्हनि खे मज़ो ईंदो। ऐं जेके टीवी ते न आहिनि उनजो यूट्यूब ते पिया आहिनि KTN एंटरटेनमेंट चैनल आहे जिन ते साईं जा ड्रामा पिया आहिनि ऐं काफ़ी सारा साईं जा ड्रामा आहिनि। बहितरीनु असांजो फेवरेट अदाकार साईं एस भट्ट साहब आहे। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। इहो तव्हांखे इहा बि मुबारक ॾियां त तव्हांजो चैनल जेको आहे सो ताहिर मोलाई यूट्यूब चैनल ॾाढो अॼुकल्ह सुठो हले पियो। ॾाढी कारकर्दगी हुनजी ॾाढी सुठी आहे। तव्हांजा मां ॾाढा इस्लाही हिकिड़ा प्रोग्राम्स कॉमेडी क्लिप्स वग़ैरह ॾिठियूं आहिनि। ॾाढो मूंखे मां ॾाढो एप्रिशिएट कयो आहे। सुठी महिनत थियल आहे, तमामु हिकिड़ो मोतबर कमु आहे। दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त ताहिर मोलाई यूट्यूब चैनल खे ॾिसो ऐं उनखे सब्सक्राइब कयो। थैंक यू सो मच साईं। तव्हांजी मोहबतूं आहिनि। ऐं ज़िंदगी जो पहिरियों ड्रामो तव्हांजो कहिड़ो आहे भला? ज़िंदगी जो पहिरियों ड्रामो जो आहे त जॾहिं मां ॼाओ हुउसि ड्रामो हुओ। जी जी बिल्कुलु साईं। इहो मुंहिंजो पहिरियों ड्रामो हो। अच्छा अच्छा सही सही।